ला शरीक लहू वला शबीअ लहू वला मिस्ल लहू वला मिसाल लहू वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर इस्लामना व नूर क़ुद्दामना व नूर रब्बना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे तिहार यारम ताब औलादे अली मज़हब हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौस आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खाब्यो मथे बलगल उला बिकमालिही मेहमान रब जो थियो मथे कशफत दुजा बिजमालिही। मोहजो सुनो नबी सब आदते हसनत जमीअ खिसालिही। मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। आए आसथिया मुझा मारो जात बंभोरमी पसी पैर पुनु जी मुझस से नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखों कढ़ियों हो चवने तो न जवात वराए
अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए व्यो कीने वारो कीन की आतणो रांगे वया करे कमीनी किया हाणे गुरुजे हिया तड़जे बाह बंभो रखे। बिरादरान इस्लाम मौजा मुअज़्ज़ज़ निहायत वाजिबुल एहतराम उलमा हुफ़ाज़ हिन मस्जिद शरीफ में आयल समूरी जमात हिन जलसे के ख़ास सजाइण वारा लकी शाह सदर रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जे कामिल वली जे पाड़े में रहण वारो तवा अज सबई मुबारकबाद जा मुस्तहिक़ आयो। तवा जे इन मस्जिद में असांजो मोहतरम मुकर्रम बेहतरीन आलिम हाफिज अब्दुल अजीज अहमद जो गालिबन इब्तिदाई तालीम के दौरान माशाअल्लाह बेहतरीन हुयो। अल्लाह ताला अॻिते बि उनके इल्म में अमल में बरकतों और रहमतों अता फरमाए। अल्लाह ताला हिन मस्जिद के आबाद फरमाए हिन गोठ में रहण वारन जे मथा पांजे रहमतुन जो नुज़ूल फरमाए। तो दोस्तों अजोको जो प्रोग्राम आहे जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत सां खुशनसीबी इहा भी आहे जो अज 12 रबीउल अव्वल जी रात आहे रात केड़ी आ जंहिंमें सभिनी नबियन जो सरदार आयो यतीमन जो यार आयो मिस्कीनन जो गमख्वार आयो सजे जहान जे मथा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में अल्लाह ताला पांजे रहमत जा दरवाजा खोले छॾिया। अल्लाह ताला की ज़ात बाबरकात हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जे करे उहे मेहरबानियों उहे भलाइयों ऐं बरकतों जेके महबूब जे उम्मत के नसीब थियों अगमी इहे भलाइयों बरकतों ॿियन नबियन जे उम्मतन सां कोन हुयूं पर खुश नसीब आयो असाई तवा जो अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात असाई तवा के उन हबीब जो उम्मती बनायो। तो दोस्तों मुझे का आयत करीमा अवां जे अॻियां तिलावत कई आ। अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात उन आयत करीमा में पांजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिन दुनिया जे मथा मोकलण जो जिक्र फरमायो आ हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो वस्फों भी अल्लाह ताला बयान फरमायो आहिनि। एक कलाक मुझो टाइम आहे कलाक जे अंदर तवा सजी जमायत जे अॻियां चंद मारूज़ात पेश करण जो इरादो आ। अल्लाह ताला मुझी हाज़िरी ऐं अव्हां जो ॿुधण जेकी परे परे का आया अल्लाह ताला उन समूरन के विख विख जो सवाब अता फरमाए। तवा जे पाड़े में साईं शाह मोहम्मद शाह दरगाह शरीफ ते मदरसो भी कायम कयो आहे उन मदरसे में काफी वक्त का वठी साईं हाफिज मोहम्मद हाले पोटो भी खिदमत करे रहियो आहे। अल्लाह ताला
उनखे बि वधीक बरकतूं जे बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ़ ज़रूर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वजह आवाज़ सां मेरे जल्दी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या हदीस शरीफ में आहे मन सल्ला अलैया वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरन जेको मानो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतहर जे मथा एक दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह ताला उन दुरूद पढ़ण वारे जे मथा 10 दफ़ा रहमतूं मोकिलींदो रात बारी महबूब जे आमद वारी रात तवा चुस्त थी वियो इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला हबीब जे हिन मीलाद जे सदके असां तवां जो दिली तमन्नाऊं पूरी फरमाइंदे बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ़ भेजो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात पाने पाक कलाम इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला शायद सलात जो बरवाज घटा ता वडलाए छा मानो जलण जेड़ा भी ॾाढा निकता सुभान अल्लाह त हुजन घुर्जे सुभान अल्लाह असां जो कौम जो बेहतरीन वॾो आलिम मुसन्निफ मुकर्रर साईं मौली इदरीस हिकु दफ़े मूं वटि आयो नूरपुर में माण्हुनि खे जे सलाह त माण्हू पढ़नि कोन्हे चईं दा तव्हां बि साॻिया मां बि साॻियो पर सलात में लाइ छो न साॻिया रहिया आहियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बाने पाक कलाम इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अलबत्ता तहकीक एहसान फरमायो अलल मुअमिनीन मोमिन जे मथा रब्बुल आलमीन एहसान फरमायो सुभान अल्लाह कंहिंजे मथा मोमिन जे मथा सुभान अल्लाह मोमिन छाखे चइबो निकाह थींदो न निकाह जिन जो निकाह थियल आहे ख़बर आहे छड़ो वरी चवंदो आहे शादी कॾहिं थींदी तमन्ना हूंदी आहे पोइ मौलवी साहब खे घुराईंदा पोइ मौलवी साहब छा कंदो आहे उनखे दुआऊं कहिड़ियूं दुआऊं आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिही व शर्रिही ईमान आंदो अल्लाह ताला जी ज़ात जे मथा उन जे मलाइकनि जे मथा उन जे किताबनि जे मथा उन जे रसूलनि जे मथा क़यामत जे ॾींहं जे मथा सुठी तक़दीर जे मथा बुरी तक़दीर जे मथा मिन अल्लाह ताला जेका अल्लाह ताला जे तरफ़ खां आहे वल बास बादल मौत ऐं इन जे मथा बि ईमान आया तो त मरण खां पोइ वरी मूंखे ॿियो भेरो क़ब्र मां उथारियो वेंदो इहो कहिड़ा ईमान वारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मूं एहसान कयो आहे मोमिननि जे मथा कहिड़ो एहसान आहे
अल्लाह ताला दी ज़ात बरकत फरमायो इज़ बास फीहिम रसूला छो त अज़मत वारो रसूल इन्हनि में मोकिलियो आहे मिन अनफुसिहिम इन्हनि मथा इन्हनि जे जिन्स मथा वो अल्लाह ताला पंहिंजो अज़मत वारो रसूल जेको मोकिलियो आहे इहो मो रब्बुल आलमीन इन्हनि जे मथा एहसान फरमायो आहे सुभान अल्लाह चवदा अञा वॾे आवाज़ सां खुली चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला ऐसी तई फरमायो त हबीब मोकिलियो त मां एहसान कयो त मां रुगो मोकिलियो कोन थम मां अहिड़ो त अज़मत वारो रसूल तव्हांखे ॾिनो आहे यतलू अलैहिम आयातिही ओहो अज़मत वारो रसूल तव्हांजे मथां तव्हांजे अॻियां वो अल्लाह ताला जे कुरान जी आयतुनि जी तिलावत बि कंदो अल्लाह जे कलाम जे आयतुनि जी तिलावत बि मुंहिंजो हबीब कंदो माना कुरान खे पढ़ण रसूलुल्लाह जो तरीक़ो अल्लाह ताला पाण दो फरमाए त हबीब तव्हांजे अॻियां कुरान पढ़ंदो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक अल्लाह ताला फरमायो वयुज़क्कीहिम वो कुरान एडी अज़मत वारो किताब आहे एडो त बरकत वारो किताब आहे जेॾी महिल तव्हांजे अॻियां मुंहिंजे आयतुनि खे पढ़ंदो उनजो अहिड़ो त असर आहे जो अव्हांजे दिलनि ते जेका गुनाह जे करे कट चढ़ी वई आहे जेके कल्ब कारा थी विया आहिनि इहो क़ुरान ॿुधंदा इन क़ुरान जे ज़रिए इन्हनि जो दिलियूं पाक ऐं साफ़ थींदियूं अल्लाह ताला दी ज़ात बरकत फरमायो व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा ऐं इन्हनि खे मुंहिंजो हबीब क़ुरान बि सेखारींदो छा कंदो बा क़ुरान सेखारींदो वल हिकमा दानाई बि ॾींदो इहो हिकमत वारो किताब बि सेखारींदो وَإِنْ كَانُوا مِنْ قَبْلُ لَفِي ضَلَالٍ مُبِينٍ अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो मुंहिंजे हबीब जे अचण खां पहिरीं चिटी गुमराहीअ में हुआ वो हबीब मोकिले करे इन्हनि खे गुमराहीअ खां नूर जे तरफ़ आंदो इहो आयत जो तर्जुमो इहा आम तरह सां उलमा मीलाद जे मुनासिबत सां पढ़ंदा आहिनि इन आयत जो तर्जुमो पूरो थियो हाणे हबीब जे अचण जो मक़सद कहिड़ो आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकत ॿी जगह ते इरशाद फरमायो قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون अल्लाह सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह अॼु छा आहे ख़ुशीअ वारी रात आहे तव्हां ख़ुशि आहियो न सभई अर्श ते ख़ुशो थियो फर्श ते ख़ुशो थियो आयो मदनी दिलदार चओ सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ अर्श ते ख़ुशो थियो फर्श ते ख़ुशो थियो आयो मदनी दिलदार आयो मदनी दिलदार सभिनी जो सरदार अर्श ते ख़ुशो थियो फर्श ते ख़ुशो थियो आयो मदनी दिलदार अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो ऐ मुंहिंजा हबीब तूं पर
पांजे उम्मत के बुधा पांजे मोहब्बत वारन के बुधा जी मुझा रब करीम छा चवा अल्लाह ताला जी जात बरकत फरमायो ओ मुझा हबीब चईने कुल बिफदलिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफरहू ओ मुझा हबीब जिन मिल इनन के अल्लाह जो फज़ल पते अल्लाह जी मेहरबानी पते व बिरहमतिही आयो नजी रहमत जिन मलाइनन के पहुंचे फलयफरहू को खुश थन पोन दे छा कन खुशू कन हाने त वरी खुशन जा अजीब तरीका थिया गैर शरई कमन खां बचण जी कोशिश कजे नातुल ते वरी नचंदा नचण खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनो फरमाई नात जे पुठियां नात पढ़जे थी उन नात में करे टोल जा आवाज ये सब गैर शरई कम आहिनि असांखे उहो तरीक़ो अपनाइणो आहे जंहिंमें हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जेको तरीक़ो असांखे ॾसियो अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो ओ मुझा हबीब इन्हनि खे जिन अल्लाह जो फज़ल पहुचे अल्लाह जी रहमत पहुचे पोइ खुशू कन किया खुशू कन व अम्मा बिनिअमत रब्बिका फहद्दिस पांजे रब जे नेमतुनि जी वाखाण कन बयान कल अल्लाह ताला जी ज़ात बरकत असांजे मथां ही मेहरबानियूं फरमायो अल्लाह ताला मुझे मथां इनाम किराम फरमाया ही त दुनिया जो खुशो पर कुर्बान वञा आमिना जे लाल जे मथां जेको रब्बुल आलमीन जी ज़ात बरकत सभिनी नबियन जो सरदार इन दुनिया जे मथां मबऊस फरमायो इहा नेमत उज़्मा है इन नेमत जे मथां तमाम घणे खां घणे खुशी कजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जे मथां खुशी कजे रब जी नेमत पहुचे खुशी कजे हीअ नेमत उहा आहे जो हबीब जे सदके असांखे रमज़ान मिलियो हबीब जे सदके कुरान मिलियो हबीब जे सदके हज जी सआदत मिली हबीब जे सदके ईमान मिलियो महबूब जे सदके रब रहमान मिलियो ये सब नेमतूं हबीब जे सदके मालूम थियो इन सब नेमतुनि खां जेका वॾी नेमत आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जमल थी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो वालिद हिन दुनिया तां इंतकाल करे वियो अल्लाह साईं पंहिंजो हबीब तो मोकिले हबीब जी विलादत उन मौके ते थी जो संदन जो वालिद कोन्हे अबा पीर के जन महिल पुट ॼमंदो आहे केॾो ख़ुशि थींदो आहे पोइ चवंदो आहे त अल्लाह ये नेमत ॾिनी आहे कुझु कयां नेक थींदो बुरो थींदो छा थींदो उहा ख़बर का बि कान्हे पर उन नेमत जे मिलण ते माण्हू ख़ुशि थो थिए पर ही त उहो महबूबा अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सुभान अल्लाह भला कुरान बुधी कोन था ठरो जा कुरान बुधी ठरो था सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह अल्लाह ताला दी ज़ात बरकत फरमायो तमाम रब्बुल आलमीन उहा ज़ाता समूरा हमद अल्लाह जे लाए समूरी तारीफ अल्लाह जे लाए समूरी साराह अल्लाह जे लाए ओ केड़ो अल्लाह रब्बुल आलमीन जेको जहानन जो रब
अल्लाह ताला जी ज़ात बबरकात भी जगह इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जिन जिन जहान जो मारत होया ओ मुझा हबीब उन समूरन जहानन जे लाए मौतों के रहमत बनाए करे मोकिलियो। सुभान अल्लाह। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जहानन जे लाए रहमतन रुगो इंसान लाए न रुगो इन कायनात जे लाए न अल्लाह ताला जेकी जहानन जो रब उन समूरन जहानन जे लाए हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात रहमत। अम्मा साईं ने फरमाए हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत पा सआदत थी औलाद जी नेमत पर ही त महबूबा। एकरे आशिक ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। इस सूरत नो में जान वाखा या जान जहान वाखा। सुभान अल्लाह। इस सूरत में जान वाखा या जान जहान वाखा। सजवा की दे रब दी शान वाखा जिस शान तो सब शाना बनिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये सूरत त एड़ी आ इस सूरत तोनू में जान खा माता मोदी जाना या सजे जहान दी जाना। सच आखी ते रब दी शान आखा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतर इन जहान जे लाए इने हन जी इंसान जे लाए उहा ग़िज़ा हुजे रूह हुजे मोहब्बत हुजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात इन जहान जो रूह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान शरीफ में इरशाद फरमायो अल्लाह जी नेमत पहुंचे व खुश थो। अज असाई तवा इन मस्जिद शरीफ में इन जे लाए गॾु थियाऊं हबीब जी आमद जी खुशी दा मनाऊं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमा विलादत बा सआदत थिया महबूब हिन दुनिया जे मथा आया। अमल साइर खुश थी। कुरान शरीफ जे अंदर सूरत लहब में अबू लहब जो बयान आयो काफर। कुरान शरीफ में ताके फिरौन जो नालो मिलंदो कारून जो मिलंदो हामान जो मिलंदो पर जेकर कुरान पढ़ंदे काफर जो भी नालो वठंदे न हर हर फजे ॾाढा वकारून फिरौन व हामान आयत पढ़ी वतई त काफरन जा नाला पर कुरान जे अंदर वो कमाल रखियल आहे जो कुरान के तिलावत सां पढ़ंदे इन नालन जे वठण सां भी अल्लाह ताला तोखे इन हर हर्फ जे एवज 10 निकिरे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अतहर जो चाचो अबू लहब उन जी बानी हुई सुवैब उनके गम होंदो मुझो भाव गुजारे वियो औलाद कोने। हदीस शरीफ में आहे अमर रजुल सिन्व अबीह मर्द जो चाचो जेको आहे न पी जो क़िस्म आहे जेका पी में शफ़क़त हूंदी आहे मोहब्बत हूंदी आहे त चाचे में कोहा हूंदी आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत थी। उहा सुवैब बानी वई अबू लहब रे अबू लहब के थे साईं तव्हांजे घर में तव्हांजे भाव जेको जहान छॾियो वियो आहे अॼु उन जे घर वारीअ खे पुटड़ो ॼाओ आहे तव्हांखे भाइटियो तव्हां चाचा थिया आहियो।
खुशी वारी जो ख़बर ॿुधाई तो उनके आंगुर जे इशारे सां चई तो अॼु ॾींहं खां पोइ आज़ाद अॼु ॾींहं खां पोइ तूं आज़ाद आहीं। हालांकि अबू लहब हुआ अल्लाह ताला दी ज़ात बबरकात कुरान मजीद में इरशाद फरमायो तब्बत यदा अबी लहब ओ अबू लहब तुंहिंजा हथ तबाह थियनि बर्बाद थियनि जो तो मुझे पाक महबूब ने पलीद हथ कया आहिनि। कुरान जे अंदर उन जी मुज़म्मत पर अहिड़ो काफ़र बि जॾहिं मरी थो वञे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह उनखे ख्वाब में थो ॾिसे उन खां तो पुछे ओ अबू लहब ॿुधा तोसां रब कहिड़ो मामलो फरमायो कहिड़ो मामलो थी अबाही जिंदगी मुख्तसर हिन दुनिया के सब कुछ न समझण घुर्जे। ये दुनिया हदीस में दुनिया मज़रातुल आखिरह ये दुनिया आखिरत जी पोखा हितां जेके नेकियूं करे हलंदे इहो तुंहिंजो माल ऐं मिल्कियत औलाद अज़ीज़ अकारिब सभु इते हूंदा पर क़ब्र में जेकर हलंदा त तुंहिंजा अमल ई तोसां हलंदा। हज़रत अब्बास पुछियुसि भला तोसां कहिड़ो मामलो थियो ख्वाब में तो ॾिसे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु अबू लहब तो चवे मूं मोहम्मद जे दीन के कोन मञियो उन जे दावत के कोन क़बूल कयमि उन जी के बि ॻाल्हि के तस्लीम कोन कयमि मां त काफ़िर थी मुसि। हाणे मुंहिंजे मथां तरह तरह जो अज़ाब हूंदो आहे पर जेॾीमहिल सूमर जी राति थींदी आहे उन सूमर जे राति मुंहिंजे आंगुर मां हिकिड़ो चश्मो जारी थींदो आहे उनखे मां चूसींदो आहियां उन चूसण जे करे अल्लाह ताला मुझे अज़ाब में हल्कराए पकंदो सुभान अल्लाह। पुछीस भला छाजे करे इन जे करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जरमला विलादत थी न मुझे बाने सुवैब है मुके चयो तवा के भाई पे जावा वो इन खुशी में उनके चयो तू आजाद है अल्लाह ताला जी जात बबरकात इन महबूब जे इन खुशी में रसूल हुजण जी निस्बत सा न नबी हुजण जी निस्बत सा न भाईटे जी निस्बत सा नो खुशी मलाई अल्लाह ताला उन जे करे मुझे मथा अजाब में हल्कराए बगंदो सुभान अल्लाह। पुजरे हेड़े काफर के भी अल्लाह ताला उन जे अजाब में तखफीफ करे माए तू द हबीब जा उम्मती है सुभान अल्लाह। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जो खुशू जेके मल्हाइन था उन जे मथा हिते भी बरकतों अॻिते भी अल्लाह ताला उन्हनि खे हबीब जे सदके सां नवाज़े सुभान अल्लाह। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतर अमर जे हंज में आया जेह दम जी जल जी जोनीअ में जान बुवायो हमद सना हर गेंदा हिया पे गायो अल्लाह 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 झिम झिमलाई झिरकिल झोंगन प्यागरा झिरकिल बहकन प्यागा तेरा खुशियमा खंब खोले बहकन प्यागा तेरा अल्लाह 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 अल्लाह। अम्मा साईं दी फरमाए हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात कहराया
महबूब जे अचण सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ॾुकार खे दूर कयो, ॾुकार ख़त्म थियो, खुशहाल अॼु जो त हबीब जी ज़ात हिन दुनिया जे मथां अल्लाह ताला महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के मबऊस फरमायो। सुभान अल्लाह। हज़रत पीर साईं रोज़े धनी रज़ी अल्लाह अन्हु जी मलफूज़ा शरीफ़ में आहे, पाण फरमाइनि था को आशिक़ हुयो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद कंदो हुयो, पोइ हिक रात महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतहर जो दीदार थियुसि। अर्ज़ कई या रसूल अल्लाह असा तव्हांजी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, तव्हांजो मीलाद कंदा आहियूं, ओ मुंहिंजा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतर असांजी ख़ुशी मल्हाइण तव्हांखे कीअं लॻंदी आहे? सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, सरकार की आमद, दिलदार की आमद। तव्हां असांजो अक़ीदो छा आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतर हाज़िर नाज़िर नबी इहो अक़ीदो आहे बा? सुभान अल्लाह। जिन जो आहे हथ मथे। सुभान अल्लाह। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतर उन आशिक़ के दीदार करायो, उन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असांजो तव्हांजो मीलाद मल्हायूं था, इहो अव्हांखे कीअं थो लॻे? महबूब फरमाइनि था मन फरिह बिना फरिहना बिही, ओ मुंहिंजा आशिक़ जेको असांजे मथां ख़ुशियूं मल्हाईंदो आहे, असांजे मथां ख़ुशि थींदो आहे त असां उन सां ख़ुशि थींदा आहियूं। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे, तव्हांखे हिकिड़ो दलील थो ॾेई छॾियां। कुरान शरीफ मां अल्लाह ताला फरमायो त तव्हांजा अमल अल्लाह बि ॾिसे थो, अल्लाह तव्हांजा अमल ॾिसे थो, रसूल बि ॾिसे थो, ऐं वरी मोमिन बि ॾिसनि था। ऐं केरु थो चवे चओ मुंहिंजो रब, काइनात जो रब, इंसाननि जो रब, जंहिं शइ खे पैदा कयो आहे इन ज़रे ज़रे जो रब अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वक़ुल अमलू फसयरल्लाहु अमलकुम व रसूलुहु वल मुमिनून। ओ मुंहिंजा हबीब तू फरमा तव्हां जेके अमल कंदा आहियो, नेकियूं कंदा आहियो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजा हबीब चईनि फसयरल्लाहु अन करीब अल्लाह ताला जे अमलन खे ॾिसे थो, माना रब खे तव्हांजे अमलन जी ख़बर आहे। व रसूलुहु ऐं उनजे रसूल खे बि ख़बर आहे। सूरह तौबा हाफ़िज़ सगुरा वेठा सीपारो 11 अल्लाह से फरमायो वल मुमिनून ऐं मोमिन बि ॾिसनि था। मोमिननि मां मुराद केर? अल्लाह जा कामिल वली आहे, अल्लाह जा बरगुज़ीदा बाना, अल्लाह जा मक़बूल ऐं सालिह बाना। जेॾी महिल तव्हां वेंदा आहियो अल्लाह वारनि जे उन अंदर जी रोशनी एॾे त कमाल वारी आहे जो तुंहिंजे अंदर वारे ख़्याल खे वो मालूम करे वठंदा। हज़रत पीर साईं कोटधनी बादशाह रहमतुल्लाह अलैहि जी वक़्त में हिकिड़ो फ़क़ीर हुयो, ओ पीर साईं जे ज़ियारत जे लाइ दरगाह शरीफ़ ते पियो वञे। वात ते पहुतो ॿियनि फ़क़ीरनि पुछियोसि अदा काॾे थो वञी? चई वञा थो मुर्शिद जी ज़ियारत लाइ। चई पोइ बीह, मां हिते झार थोरो तरे वेठा त मां बि तोसां गॾियो थो वञा। फ़क़ीर वीचारो होॾां तरे हिकिड़ो केरो अहिड़ो हुजे होॾां तरे बस करे थो, होॾां तरे बस करे थो, होॾां
फकीर जो मां हाणे अल्लाह तो भला तू इनके तड़े को अच जा ॾिठे फकीर गायब तो थी हाणे छॾे को तो भला हाणे वञी मुर्शिद जे हुजूर में त पहुच फकीर जिन महिल गॾिया आया दरगाह शरीफ ते पहुता हज़रत पीर साईं कोटदनी बादशाह रहमतुल्लाह अलैह जे हुजूर में हाज़िर थिया ज़ियारत कयऊं दीदार कयऊं जिन महिल मोकिलाइण जो टाइम जो फकीर अर्ज़ कयो क़िबला हिकिड़ो अर्ज़ पुछियोसि कहिड़ो अर्ज़ कयईं क़िबला हिकिड़ो सुवाल आहे कहिड़ो सुवाल आहे फरमाया अर्ज़ कयईं क़िबला सुवाल ही आहे मूंखे इन ॻाल्हि जो जवाब ॾियो त मुरीद भला पंहिंजे मर्ज़ीअ सां मुर्शिद वटि ईंदो आहे या मुर्शिद उनखे घुराईंदो आहे सुवाल कहिड़ो आहे पंहिंजे मर्ज़ीअ सां ईंदो आहे या मुर्शिद उनखे घुराईंदो आहे पैसे फरमायो जेकर पंहिंजे मर्ज़ीअ सां अचे हा त कहिड़ो उथारे अचे हा पर जे मुर्शिद घुराईंदुसि कहिड़ो वेठो हूंदो त हुजूर में पहुचो सुभान अल्लाह त मुंहिंजा पिरी प्यारा अल्लाह ताला फरमायो आए मुंहिंजा हबीब इन्हनि खे चओ त तव्हांजा अमल अल्लाह बि ॾिसे थो उनजो रसूल बि ॾिसे थो मोमिन बि ॾिसनि था हिकिड़ो फ़कीर थर खां पिया आयो वाट दे सोनी तुहरी ॾिठई हाणे पंहिंजे बरसातूं पियो न मुस्लमाननि जो हाल ही आहे जो वाणियूं शयूं घटिजे मुस्लमान अञा मथे ओ मुंहिंजा पिरी प्यारा अल्लाह जे मखलूक जे मथां को रहम कंदे न रब तो ते रहम कंदे मल्ला यरहम ला युरहम हदीस में आहे जेकर तू कंहिं ते रहम न कंदे न पोइ तो ते रहम कोन कयो वेंदो खुदा जी ख़ल्क़ सां चङाई कर खुदा जे ख़ल्क़ सां इंसाफ़ सां हल अल्लाह जे मखलूक के फायदो पहुंचा अल्लाह ताला जी ज़ात बरकत तो कहीं न जो अजर सवाब नो फकीर आयो पे दिठई ते भला सोनी तुहरी आ हिकड़ी दिल चयो त खणा वरी थी ते वनी मुर्शिद दे दो ऐं वरी चोरी वारो कम इहो सही न आहे फकीर जो रूह कोन रहियो वरी छाके छेड़ो ॾेई छॾी मथां दरगाह शरीफ ते आयो पीर साईं जे हुजूर में ज़ियारत कई सवाल कई क़िबला हिकिड़ो मुसाफ़िर हुजे रस्ते में पियो अचे ऐं का शइ लभे उनजो मालिक बि न हुजे भला इहा शइ मुसाफ़िर खे खाइण जाइज़ आहे या न किसी फरमायो खाइण त जायज़ कान्हे पर छेड़ो बि न ॾिजेसि खणजे त न पर छेड़ो बि न ॾिजे ओ मुंहिंजा पिरी प्यारा अल्लाह जे कामिल वलीअ जी इहा नज़र आहे अल्लाह ताला तॾहिं फरमायो त मोमिन जेके सालिह आहिनि उहे बि तव्हांजे अमलनि खे ॾिसंदा आहिनि बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वजह आसा मेरे जो करना सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सलाम दी ज़ात अतर जो सहाबी हजरत हसन रदी अल्लाह अन्हु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजूर में महबूब जी सना कंदो एक दफे पाण फरमा से आसान है मुझी तारीफ अर्ज की या रसूल अल्लाह मां केड़ी सलाह कयां मां फरमाइश कर ओ हजरत हसन छा चयो वा अहसनु मिनका लम तरक़त आईनी वा अजमलु मिनका लम तलिद निसाउ सुभान अल्लाह
आए मुझा हबीब जेकर मुखां दा पुछो इन दुनिया जे मथा अल्लाह ताला दी ज़ात बरकात कई हसीनो जमील मोकलिया हुंदा ओए इन दुनिया जे मथा आया व्या हलिया कुरान शरीफ जे अंदर अल्लाह ताला दी ज़ात बरकात हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो जिक्र कयो आ। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुजूर में बीबी ज़ुलेखा अर्ज़ कयो ओ सोहना मुंहिंजी दावत खा। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हसीनो जमील हुयो। अज भी मिस्र जा मानू ॾिसंदो सोना इन जे करे वो अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जो शारा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम दावत कबूल कई। बीबी ज़ुलेखा के जो मोहब्बत थी इश्क थियो मायो ताना लगन बाबा ज़ुलेखा एकड़ो नौजवान छोकरो आ उन जे मोहब्बत में गिरफ्तार थी वई आ। पो तरह तरह जा जे ताना लगा या खबर पई इहो सॼो बयान अल्लाह ताला सूरह यूसुफ जे अंदर कयो। पो बीबी ज़ुलेखा कयो त हाणे ही जो ताना तुमका जो बेहतर आ त मां यूसुफ ॾेखारिया अल्लाह ताला दी ज़ात बरकात फरमायो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के जिनमल दावत कई औरतूं घुराई उन्हनि के सूफ़ तनवी ॾिनई छुरियूं ॾिनई जिनमल यूसुफ हितां लंघे तव्हां रुगो सूफ़ वठिजो। अल्लाह ताला दी ज़ात बरकात फरमायो फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तअन अयदियहुन्न जिनमल उन्हनि जी नज़र यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां पई उन तजल्लीअ खे जिनमल ॾिठऊं अल्लाह जे नबी जे हुस्न खे जो ॾिठऊं काती जिनमल वहायऊं सूफ़ त वढिजी विया पर हथ बि वढिजी विया ख़बर कान पई। वक़त्तअन अयदियहुन्न उन जा हथ कपजी विया वक़ुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा चयो अल्लाह जी पनाही केड़ो इंसान आ। पो बीबी ज़ुलेखा चवण लगे तहां जो मुखे ताना पे ॾिना पो तहां के छा थियो। इहो तो यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न। शाह से रहमतुल्लाह अलैहि फरमायो जखरे जेड़ो जवान कोन ॾिसां देह में सुभान अल्लाह जखरे जेड़ो जवान कोन ॾिसां देह में मुहर मिरे मुरसले सिर संदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर फिस मकान ऐ आगे जो एहसान जो हादी मेर महड़ो। शाह से रहमतुल्लाह अलैहि फरमायो महबूब जेड़ो इन दुनिया में न आयो आ न ईंदो। हाफिज़ साहब से नात बड़ी न हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे हे सब हसीन गॾु कजन पर महबूब जी झलक बि मथे आ। हज़रत हसन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिन दुनिया जे मथा सीनो जमील आया पर मां या गवाही तो जा व अहसनु मिन कलम तरकत आईनी ओ मुझा महबूब हिन हसन जी अखे अॼु ताईं तो जहिड़ो सोहणो ॾिठो ई कोन्हे। सुभान अल्लाह व अजमलु मिन कलम तलिदिन निसाउ ओ मुझा हबीब मां इहा ॻाल्हि बि चवां थो हिन दुनिया जे मथां कई औरतूं आयो उन्हनि पंहिंजे बचनि खे जनम ॾिनो पर मां ओ मुझा महबूब तुंहिंजी ज़ात खे ॾिसी करे इहा बि गवाही थो ॾियां ओ मुझा महबूब तो जहिड़ो सोनो अॼु ताईं कंहिं माउ ॼणियो ई कोन्हे। सुभान अल्लाह खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशाउ ओ मुझा हबीब तो के अल्लाह ताला हर ऐब हर नुक्स का पाक ऐं साफ सुभान अल्लाह कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशाउ ओ मुझा हबीब तो जीअं चाहियो न रब तो के इन्हीं बनायो।
हजरत सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आ अज मुखे तो के दुनिया जो मजबूरियों परेशान कयो वेठो वे केड़ियों मजबूरियों अब आखिरी बाकी 10 मिनट बचा उन 10 मिनटन जे मथा कुछ तालीम ते ॻाल्हाइणो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह रूम खां पंध करे मक्के शरीफ आयो। हाणे असां वटि मदरसन जो हाल इहो आहे तव्हां ॾिठो त ॿार जेके चङा होशियार हूंदा ग़रीब हुजे मिस्कीन हुजे आला क़िस्म जूं ड्रेसूं तयार करे स्कूलनि में छॾींदा ॿार मदरसे में कोन छॾींदा। असां जो आला तव्हांजे मथां न बि हुजे खणी पर जेको ॾिठो अथऊं मुंहिंजा पहिरीं प्यारा जीअं पंहिंजे औलाद खे दुनियावी तालीम जे लाइ कोशिश पियो करी दीन लाइ बि करे पंहिंजे बच्चन के कुरान जो कारी बना हाफिज बना आलिम बना दियो अल्लाह जो कामिल बानू भी बणजे तुझो फर्मा बरदार भी थे दुनियावी आला तालीम उनके ॼाण आला मकाम ते भी फाइज थे पर उन सां गॾो गॾु इनके दीन भी हुजे। हजरत सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह रूम खां पंध करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतर जे हुजूर में हाज़िर थियो। महबूब जंहिंमहिल मक्के शरीफ खे छॾे जंहिंमहिल मदीने शरीफ हिजरत कयूं पाण फरमो ए सुहेब मां हलां तो पोइ तूं पुठियां अच। सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह उन वक्त में जेके जंगियूं थींदियूं तीरन सां नेज़न सां भालन सां उन दौर जा जेके हथियार हूंदा उन्हनि जो ही वॾो कारीगर हुयो। जंहिंमहिल सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि मां सुभाणे मदीने वेंदुसि महबूब ॾे मके जे काफ़रनि खे ख़बर पई त सुभाणे सुहेब वेंदो औबाश माण्हू थोरू माण्हू उन मक्के शरीफ जे उन रस्ते ते अची बीठा जेको मदीने शरीफ वेंदो हुयो। सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह सुबुह जे टाइम ते रवानो हुयो जब उन जगह ते पहुतो ओए काफ़र पुछण लगा सुहेब काॾे जेदे मुंहिंजो पिरियां ताॾे पियो काॾे जिते मुंहिंजो महबूब आशिक वेचारो हमेशा महबूब जी मोहब्बत में हुन जी ग़िज़ा महबूब जी मोहब्बत हूंदी जेकर को मर्ज़ उन खे लाइक़ थींदो आहे न त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अतहर खे इल्तिजाऊं कंदो आहे। महबूब जी ज़ात जो उहो दर आहे जिते दुनिया जा दर हकीमन जा ख़त्म थींदा आहिनि उतां महबूब जी शफ़ाअत जी शुरूआत थींदी। हज़रत सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह चंद मदीने पुछियो जे खीसे में छा थई चे पैसा किथां आंदा थे रूम खां खणी आई न रूम खां कोन आंदा जी पोइ ये पैसा असां मके वारनि जा आहिनि ऐं पैसा असांखे ॾे त सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह देर न कई पैसा कढी चवे त इने हक़ त इहो हुयो मक्के वारनि बि मुफ्त में त कोन ॾिना मूंखे मूं महिनत कई मज़दूरी कई हक़ हलाल जे लाइ रात जी कोशिश कई हम पर सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह जो मक़सद हुजूर जी ज़ात ओए पैसा ने जो मक्के शरीफ का रवानो जो मदीने पहुतो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजूर में तो साहबी पूछने लगे सुहेब तो के मक्के वाला ईज़ायो कौन है चीने चे कुछ कौन चयो तोखे चे आए से फिरी आया पैसा घुरियो तो ॾेई छॾियमि त हुन चयो ये सब पैसा जेके तो गॾु कया सब ॾेई छॾी जी हाँ जंहिंमें उन्होंने हैरत कई सुहेब रूमी रहमतुल्लाह अलैह चयो
रब तो साॻियो आहे न जेको मके में हो मदीने में तो रब तो उहो ई आहे न जे रब मके में ॾिना सो मदीने में अञा घणो ॾींदो जॾहिं मां रूम खां आयुसि त बि कुझु कोन हुयो उन रब्बुल आलमीन जी ज़ात मके शरीफ में ये नेमतूं ॾिनियूं रब मदीने में हबीब जे सदके अञा घणो कुझु ॾींदो अॼु मां पढ़ी बि हदीस शरीफ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अमिल बिमा अलिम वल्लाहि मा लम युलम जेको माण्हू जेको इल्म पढ़े ई न वरी उन ते अमल बि कई हदीस शरीफ में आया रब तालल कुरान वल कुरान यलअनुहुम केतिरा ई माण्हू आहिनि कुरान जी तिलावत कंदा आहिनि कुरान लानत कंदो आहे छो कुरान त रहमत आहे इन जे करे कुरान चवंदो आहे जेमहिल मूंखे पढ़ी तुंहिंजी अखि त मुंहुं में हुजे पर दिलि वारो तसवुर बि तुंहिंजो मुंहुं में हुजे पोइ ॾिस त मां तोखे कुरान पंहिंजा जलवा कीअं थो ॾेखारे हदीस शरीफ में आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी वो चए तो मां कुरान खे एतिरो पढ़ियो आहे एतिरो उन जे मथां मूं अमल कयो आहे जेकॾहिं मुंहिंजे उठ जो ॾावण बि गुम थी वेंदो आहे मां रब जे कलाम खे पढ़ंदा उन खे बि ॻोल्हे वठंदो हदीस शरीफ में आहे मन क़रअल क़ुरान यासीन क़रअल क़ुरान 10 मर्रात जेको कुरान करीम जी सूरह यासीन खे हिकिड़ो भेरो पढ़ंदो आहे अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे त इन कुरान जा 10 ख़त्मा करिया पढ़े हिकिड़ो भेरो सवाब घणनि 10 ख़त्मनि जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे माण्हू इल्म पढ़ियो वरी उन ते अमल कई उन अमल जे ज़रिए इल्म जो मक़सद छा आहे आलिम बणे तुंहिंजो कम आहे हक़ जी ॻाल्हि चवण आलिम बणे तुंहिंजो कम आहे परहेज़गार बणजनि आलिम बणे तुंहिंजो कम आहे इहो इल्म ॿियनि ताईं पहुचाइण आलिम बणे तुंहिंजो कम आहे इन क़ुरान खे पंहिंजे सीने में साण आलिम बणे तुंहिंजो कम आहे त माण्हुनि खे हिदायत ऐं हक़ ऐं सच वारी ॻाल्हि ॿुधा बाबू फरमायो पोइ इल्म पढ़ी वरी उन ते अमल कई वल्लाहि मा लम युलम वो फरमाइंदा खुदा जी ज़ात जो कसम आहे इन इल्म जे मथां जेमहिल अमल कंदो अल्लाह ताला हिन खे अहिड़ा अहिड़नि इल्म जूं भलायूं बरकतूं इन जे दिलि जे मथां वारिद थींदियूं उन इल्म जे ज़रिए वो इन खे कमाल मिलंदो जंहिंजी हिन खे ख़बर ई कान्हे पर इन जे लाइ परे तक़वा ऐं परहेज़गारी ही दौर अहिड़ो आहे गिलाउन ऐं गीबतुनि जो ही दौर अहिड़ो आहे जो हर हिकु माण्हू पंहिंजे दुनिया जे हिर्स में लॻो पियो आहे अल्लाह उन जो रसूल उन खां विसरी वियो आहे निमाज़ विसरी वई आहे क़ुरान खां परे थी वियो आहे हे बरसातूं ही अज़ाब हुयो और मुझा पिरी प्यारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत ज़मीन जे हेठां बि पानी आहे ये ज़मीन पानी जे मथां है अलम नजअल अर्द मिहादा वल जिबाल औतादा अल्लाह ताला फरमाए जो ज़मीन के पैदा कई पानी जे मथां रखी ज़मीन लुॾे पई वल जिबाल औतादा रब वरी जबल पैदा कया ये जबल ज़मीन के इने जीअं का मेखूं लगी वञे ही तहां जेके जबल आहिनि हकीकत में जेको कुरान में अल्लाह ताला फरमायो आहे इन ज़मीन के मजबूत करण वाला जबल आहिनि इन ज़मीन जे हेठां छा आहे पाणी हाणे हेठां बि पाणी मथां बि पाणी ए बानो वीचारो छा कंदो उन्हनि माण्हुनि खां पुछो जेके दर बदर आहिनि जेके रात ॾींहं जे परेशानियुनि में जेके घरनि मां कॾहिं कोन निकिता हिन मुसीबतुनि जे करे रोडनि रस्तनि ते पहुता ओ मुंहिंजा पीरी प्यारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे बाॼायो रब ॾे रुजू थियो रब जी इताअत कयो रब जी फरमाबरदारी कयो जो अल्लाह ताला इन्हनि मुसीबतुनि जे बावजूद बि असां मां को माण्हू बुखियो कोन वेठो आहे अल्लाह से हर एक के रोज़ी ॾिए पियो
जेकर असां दुनिया जो को मिनिस्टर जेको ड्रोड़ो था जेकर इहो रब जो ड्रोड़ो अल्लाह से अल्लाह छा हे बेचारा ॾेई वरी तव्हांखे वरी पिया सताईंदा उन रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते झुको महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन सां मोहब्बत कयो हदीस शरीफ में आहे महबूबन फरमायो अल्लाह ताला जरे के कौम के इज्जत ॾींदो आहे छाजे ज़रिए दुनिया जे ज़रिए न माल जे ज़रिए न तरक्की जे ज़रिए न इन्नल्लाह यरफउ बिहाज़ा अक़वामन अल्लाह ताला जरे के कौम के इज्जत ॾींदो आहे जेके क़ुरान सां चंबड़ी पवंदा आहिनि अल्लाह ताला उनखे बुलंद कंदो वयदउ बिही आखरीन पर जेके क़ुरान खे छॾे विया नमाज खां परे थिया ज़िक्र खां परे थिया दीन खां दूर थी विया आहिस्ता आहिस्ता ख़त्म थी वेंदा दुआ कयो अल्लाह ताला असांजे मथां हुक्मरान खे नेक वचन वरी जो तव्हां पुछंदव अबा मुल्क ते कर्ज़ जेको अचे तो दाऊ थो करे भला मां तव्हां खां पुछां तो इहो कर्ज़ मूं ई तो त कोन खयो आहे न आदा माए तो गरीब मिस्किन है तेल महांगो जो वतोसी 250 रुपया वतोसी अबा मुल्क दुखी घड़ी में ता सा गदायूं अबा ही मुल्क कर्जी लगो पियो आ जेकर कर्जी लगो पियो आ ये हुक्मरान 30 सालन खां वठी असां ॾिसूं पिया जे कर्जी कयो आ त अव्हां कयो आ जे मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो आ त अव्हां ॿोड़ियो आ खुदा जी ज़ात खां दुआऊं घुरो त के हुक्मरान नेक वचन जेके हिन कौम जे लाइ हिन मुल्क जे लाइ सोचनि ये दुआऊं तॾहिं क़बूल थींदियूं जॾहिं रब जे दरवाज़े ते अल्लाह जे बारगाह में मानाईंदव दुनिया जे मोहताजी रब तव्हां खां तॾहिं दूर कंदो जॾहिं रब जे दरवाज़े जा मुहताज थींदा त दोस्तो पंहिंजे बच्चन खे तालीम ॼाण जे लाइ कोशिश कयो पर दीन जी अॼु क़ुरान करीम जो हिकिड़ो हाफ़िज़ थियो आहे हदीस शरीफ में आहे क़यामत जो ॾींहुं थींदो महशर जा माण्हू गॾु हूंदा उन्हनि में हिकिड़ा शख़्स अहिड़ा हूंदा जिन खे सोना ताज पातल हूंदा छा बा सोना ताज पातल हूंदा पर उन ताज जी रोशनी हिन सिज खां वधीक हूंदी ये सिज इन जी हिकड़ी अखा आहे बि चौथे आसमान ते उन चौथे आसमान मां इन जी रोशनी टे खे क्रॉस कंदी आहे ॿिए खे क्रॉस कंदी आहे पहिरें खे क्रॉस कंदी आहे वरी इन काइनात खे रोशन कंदी आहे माण्हू फरमाईंदा उन ताज जी रोशनी न सिज खां वधीक हूंदी महशर जा माण्हू पुछंदा केर आहिनि कोई नबी आहिनि चवंदा न भला शहीद आहिनि चवंदा न चवंदा त ही उन क़ुरान करीम जा हाफ़िज़ आहिनि जे दुनिया जे मथां रब जे क़ुरान खे पढ़ियो जर उन जे माउ पीउ जो एॾो शान आहे हदीस शरीफ में आहे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं क़ुरान करीम जे हाफ़िज़ खे हुकुम थींदो इक़रा वर तक पढ़ंदो वञ चढ़ंदो कमा कुंत तुरतिलु फि दुनिया इने क़ुरान के ठाहे ठाहे पढ़ जीअं फ़इन मंज़िलक इन्द आख़िर आयतिन तक़रउहा जीअं दुनिया में तू ठाहे ठाहे पढ़ंदो आहे क़ुरान के इने आयत पढ़ंदो वञ ॾाको चढ़ंदो आयत पढ़ंदो वञ ॾाको चढ़ंदो क़ुरान शरीफ जो आयतूं घणियूं 6666 ये 6666 ॾाका चढ़ंदो एॾो वॾो इनाम और मुंहिंजा पिरी प्यारा पंहिंजे औलाद खे क़ुरान जे लाइ वध में वध कोशिश करियो ॿी हदीस शरीफ में आहे त हिकिड़े माण्हू क़ुरान जी तिलावत कान कई पर उन टाइम ते पहुतो जिनमल क़ुरान जी उन तिलावत करण खां पोइ आख़िरी दुआ पे पढ़ी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको इन आख़िरी दुआ में पहुतो आहे इनखे बि एतिरो ई अजुर मिलंदो जेतिरो पढ़ण वारे खे मिलंदो।
मामून फरमाया जे करे साहबी को जंग ते विया मोटी आया अचानक को मुसलमान आयो को जंग ते कोन वियो विड़ियो कोन लड़ियो कोन आयो ने माले गनीमत में वो भी एतो हिस्से वारा जेतरो ही बिया तो मुझा पिरी प्यारा जरे कुरान करीम जी दुआ वाले शरीक थण के एडो अजुरा तो ने पहना वाले के छा अल्लाह से जल्ल शानो अवां के आबाद रखे अवां जे औलाद के सालिह करे उनके कुरान करीम जो हाफिज बनाए अल्लाह ताला हिन मस्जिद के आबाद फरमाए हिन जे आबाद के आबाद फरमाए अल्लाह ताला अवां जे रिज़्क़ ए रोज़े में बरकत अता करे मो गुनहगार जो चवण अवां प्यारी जमायत बुधन अल्लाह ताला अपने बारगाह में कबूल मंजूर फरमाए व मा तौफीक इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।